पंजाब असेंबली जे नवनि चूंड जी आयल मेंबरनि हलफ़ खणी वरितो। नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स में सख़्त जुमिलनि जी ॾे वठि ऐं हंगामे बाद थोरी देर लाइ मुलतवी कयल इजलास ॿीहर शुरू थियो। नून लीग तरफ़ां वॾ वज़ारत जे नामज़द उम्मीदवार मरियम नवाज़ समेत 201 चूंडियल मेंबरनि खे हलफ़ खणायो वियो। सेक्रेटरी असेंबली 14 रुकनी पैनल ऑफ चेयर जो ऐलान करे छॾियो। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी मूजिबि सुभाणे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी। अॼु शाम 5 ताईं कागज़ वसूल कया वेंदा। पीटीआई जे बानी IMF खे ख़त लिखण जी तस्दीक करे छॾी। अडियाला जेल में साफ़ सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल में पीटीआई बानी जो चवणु हो त IMF खे ख़त लिखी छॾियो आहे। अॼु ज़रूरु वियो हूंदो। बैरिस्टर गोहर चयो आहे त मुल्की मुफ़ाद ऐं मईशत ख़िलाफ़ को कमु न कंदासीं। IMF खे लिखियल ख़त क़ौम आॾो रखंदासीं। असांजो को बि रियासत मईशत अवाम ऐं जमहूरियत ख़िलाफ़ न हूंदो। असां अॻे बि चयो हुयो त साफ़ चूंडूं न थियूं त मईशत खे नुक़सानु थींदो। मुस्लिम लीग नून अॻवान इसहाक डार चयो आहे त पीटीआई बानी ज़ाती मुफ़ादनि लाइ मुल्की सलामती खे ख़तरे में विझी रहियो आहे। पीटीआई बानी तरफ़ां IMF खे ख़त लिखण वारे ऐलान जी मज़म्मत करियूं था। इलेक्शन कमीशन जिन सीटनि ते कामयाबीअ जो नोटिफिकेशन रोकियो उन जो को क़ानूनी सबबु हूंदो। मुल्क जी माशी हालतुनि खे बहितर करणु वॾो चैलेंज आहे। अवाम खे मसइलनि जे दुॿण मां कढणु पहिरीं तरजीह आहे। बलोचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नईम अख्तर अफ़गान खे सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण जी मंज़ूरी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास। जुडिशियल कमीशन जस्टिस शहज़ाद अहमद मलिक खे लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जुडिशियल कमीशन ॿिन्ही नालनि जी मंज़ूरी ॾींदे मामिलो पार्लियामानी कमेटी खे उमाड़े छॾियो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क खे पेश ईंदड़ चैलेंजेस जो मुक़ाबिलो गॾियल इत्तेहाद सां ई करे सघिजे थो। मुल्क कंहिं बि ॾफेड़ जी सट नथो सही सघे। सभिनी खे गॾिजी वहिणो पवंदो। मुल्क खे माशी तौर ते सघारो करणु संदसि पहिरीं तरजीह आहे। ख़िदमत दियानत ऐं महिनत जी रिवायत सां अॻिते वधी अवाम जी ख़िदमत कई वेंदी। पीपल्स पार्टी सिंध जे पार्लियामानी पार्टीअ जो इजलास अॼु बिलावल हाउस कराची में थींदो। इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल तालपुर शरीक थींदा। आम चूंडुनि में चूंडिजी आयल MPAs शिरकत कंदा। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सिंध असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे नालनि बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। IMF पाकिस्तान जी नई चूंडियल हुकूमत सां गॾु कमु करण ते राज़ो ज़ाहिर करे छॾियो। डायरेक्टर कम्युनिकेशन IMF जो मुआशी इस्तेहकाम में निगरां हुकूमत जे क़दमनि ते इत्मिनान जो इज़हार। जूली कुइज़िक जो चवणु आहे त निगरां हुकूमत जे दौर में इख्तियारनि मुआशी इस्तेहकाम खे बरक़रार रखियो। पाकिस्तान में माइक्रो इकनॉमिक इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ नई हुकूमत सां गॾु पॉलिसी ते कमु करण जे ओसीअड़े में आहियूं। DDA खे एहतजाज करण बदिरां अवामी मैंडेट क़बूल करणु घुर्जे। जमायत इस्लामी रुगो एहतजाज करण ई ॼाणे थी। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त ईंदड़ 3 सालनि ताईं कराची शहर जूं रोशनियूं बहाल थी वेंदियूं। अमन-अमान जी सूरतहाल बहितर बणाई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी नई सोच तहत कराची खे ख़ूबसूरत बणायो वेंदो। कुझु ॾींहनि में जियालो सिंध जो वॾो वज़ीर हूंदो। मेयर जियालो अव्हां अॻियां मौजूदु आहे। मुर्तज़ा वहाब डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु लियाकताबाद में सेवरेज सिस्टम जी बहालीअ वारे मंसूबे जी पीड़ जो पत्थर रखी छॾियो। कराची जे इलाइक़े कोरंगी बिलाल कॉलोनी में नीगरीअ खे ज़्यादतीअ बाद फाहो ॾेई क़त्ल करण जी पोस्टमार्टम रिपोर्ट में तस्दीक। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त नीगरी सना खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद फाहो ॾिनो वियो आहे। नीगरीअ जे पीउ जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल। संदसि चवणु आहे त धीउ खे ज़्यादतीअ बाद फाहो ॾेई क़त्ल कयो वियो आहे। SSP कोरंगी
हसन सरदार नियाज़ी जो चवण आहे त वाक़े बाबति सबूत गॾु करे वरिता आहिनि। छोकिरीअ सां ज्यादती करण बैदि ख़ुदकुशीअ जो रंग ॾियण जी कोशिश कई वई आहे। रानीपुर जी पीरानी हवेली में तशद्दुद बाद बेदर्दी सां क़त्ल थियल नीगरी फातिमा फड़ो क़त्ल केस में जवाबदार ते फर्द जुर्म लागू न थी सघी। केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी। पुलिस जवाबदारनि पीर असद शाह, फयाज़ शाह, बीबी हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे दहशतगर्दी टोड़ा अदालत ख़ैरपुर में पेश कयो। वकील मूजिब दहशतगर्दी टोड़ा अदालत अॻूणे SHO अमीर चांग जो नालो केस में शामिल करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट पारां ॾिनल स्टे ऑर्डर सबबि जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू न थी सघियो आहे। नऊं देरो जोगी पाड़ीअ जे रहवासनि नारी सां ज्यादती वाक़िए जो औरत समेत 5 जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। मुतासिर नारी गंगा बागड़ी जी माउ जी फरियाद ते जवाबदार सनाउल्ला जरवार, ताहिर मरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फरियादनि पठाणी ख़ातून पारां आला अख़्तियारनि खां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो